ॿारो अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाईंदसि। आखाणीअ जो नालो आहे बकबकी कुमी। कहिड़ी कुमी? बकबकी कुमी। त ॿुधो, हिकु तलाव में हिकु कुमी रहंदी हुई। कुमीअ जी ॿिनि हंसनि सां दोस्ती हूंदी हुई। टई ॼणा हिक ॿिए जे दुख सुख में हिक ॿिए खे कमु ईंदा हुआ। हिकु साल तलाव वारे एराज़ीअ में बरसाति न पवण सबबि तलाव जो पाणी धीरे धीरे सुकण लॻो। हालत अहिड़ी अची थी जो कुमीअ पंहिंजे ॿिनि हंस दोस्तनि खां मदद वठण जो वीचार कयो। कुमीअ उन्हनि खे ॿुधायो त हिन तलाव जो पाणी कुझु ई ॾींहंनि में सुकी वेंदो ऐं पाणीअ जे अणहूंद सबबि संदसि प्राण पखेड़ू उॾामी वेंदो। ॿिन्ही हंसनि कुमीअ खां पुछियो, असां तुंहिंजी कहिड़ी मदद था करे सघूं? कुमीअ खेनि चयो, तव्हां किथां काई मज़बूत नोड़ी या लकड़ीअ जो टुकुर ॻोल्हे अचो। उन नोड़ीअ जा ॿई छेड़ा हिकु हिकु करे तव्हां पंहिंजी पंहिंजी चिंब में मज़बूतीअ सां पकड़िजो। लकड़ीअ जे विच वारे हिसे खे वात सां पकड़े मां लटकी पवंदसि। पोइ तव्हां उॾामी मूंखे कंहिं अहिड़े तलाव में पहुचाइजो जिते भरपूर पाणी हुजे। कहिड़े तलाव में? जिते भरपूर पाणी हुजे। हा। पोइ कुमीअ जी ॻाल्हि ॿुधी ॿई हंस खिलण लॻा ऐं कुमीअ खे चयऊं, भेण, तूं जीअं चईं थी असीं तुंहिंजे लाइ अहिड़ो ई बंदोबस्तु कंदासीं, पर हिकु ॻाल्हि जो असांखे डपु आहे। कुमीअ पुछियो, कहिड़ी? हंसनि जवाबु ॾिनो, भेण कुमी, तोखे घणो ॻाल्हाइण जी आदत आहे। तूं जॾहिं लकड़ीअ जे विचे हिसे में वात सां पकड़े लटकियल हूंदीअ ऐं असीं मथे मथे आसमान में उॾामंदा हूंदासीं, तॾहिं तोखे असां सां गॾु आसमान में उॾामंदो ॾिसी हेठि माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा, जेके ॿुधी तोखे ज़रूरु गुस्सो ईंदो ऐं उन्हनि खे जवाबु ॾियण लाइ जीअं ई तूं वात खोलींदीअ त तूं वञी हेठि किरंदीअ ऐं मरी वेंदीअ। उनजो असांखे ॾाढो दुख थींदो। कुमीअ चयो, दोस्तो, मां तव्हांखे ख़ातिरी थी ॾियां त मां पाण ते पूरो ज़ाब्तो रखंदसि ऐं बिल्कुलु न ॻाल्हाईंदसि। हंसनि चयो, कुमी भेण, जेका तुंहिंजी मर्ज़ी। कुमीअ जे योजना मूजिबि ॿई हंस कुमीअ खे उॾाए ऐं भरपूर पाणीअ वारे तलाउ ॾांहुं वठी वञी रहिया हुआ। इन अजीब नज़ारे खे ॾिसी माण्हू अजीब तरह तरह जूं ॻाल्हियूं करण लॻा। ॾिसो ॾिसो, लटकंदड़ कुमी ॾिसो, हू हंस ॾिसो। पंहिंजी बक बक जी आदत खां मजबूत कुमी पंहिंजो ज़ाब्तो विञाए वेठी ऐं जीअं ई माण्हुनि खे जवाबु ॾियण लाइ वात खोलियईं त धड़ाम सां अची पट ते पई ऐं मरी वेई। ॿारो, हिन आखाणीअ मां असांखे इहा नसीहत थी मिले त ॾुखे वक़्त में पंहिंजो भलो चाहींदड़नि जी ॻाल्हि ज़रूरु मञणु घुरिजे, ज़रूरु मञणु घुरिजे।